सुप्रीम कोर्ट के चीफ जस्टिस गुलजार अहमद चयो आहे त कंहिं में बि हिमत नाहे त मूंखे डिक्टेशन जे अदालतूं आज़ाद न हुजण या दबाव वारो तासुर ग़लति आहे। कॾहिं बि अहिड़ो फ़ैसिलो नाहे कयो जेको कंहिं ॿिए जे चवण ते लिखियो हुजे। कंहिं बि गैर जमहूरी सेटअप खे क़बूल न कयो वेंदो। ॿारनि जे आलमी दिहाड़े ते बबुरलो में इंसानियत खे लॼाईंदड़ वाक़ियो वहशत सिफ़तनि मां जवाबदारनि 11 वरे जे नीगर खे इज्तमाही बदफ़ैलीअ जो निशानो बणाइण बैदि सिरोट हणी बेदर्दीअ सां क़त्ल करे छॾियो। शहर जे हिक पाड़े में नीगर कान्हा कुमार जो लाश हिक ख़ाली घर मां हथ आयो। पोस्टमार्टम रिपोर्ट में बि नीगर सां इज्तमाही ॾाढाईअ जी तस्दीक। नीगर जे क़त्ल में इस्तेमालु थींदड़ सिरोट ऐं रत लॻल कपिड़ा बि हथ अची विया। वारिसनि जो चवणु आहे त नीगर गुज़िरियल शाम खां गुम हुयो। लाश ते तशदद जा निशान हुया। खैरपुर पुलिस नीगर खे बदफ़ैलीअ बैदि क़त्ल कंदड़ ॿिनि जवाबदारनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॿिन्ही पारां ॾोह जो एतराफ़ एसएसपी खैरपुर चयो आहे त जवाबदारनि मुदस्सिर मंगणार ऐं इनाम शाह नीगर कान्हा कुमार खे अगवा करे बदफ़ैलीअ जो निशानो बणायो। बाद में सिरोट हणी क़त्ल करण खां पोइ लाश हिकु जॻह में फिटो करे छॾियो। गिरफ़्तार थियल ॿिन्ही जवाबदारनि ॾोह जो एतराफ़ बि करे वरितो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी तोशाखाना रेफरेंस में बरयत जी नई दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी। नेब तरमीमी ऑर्डिनेंस तहत दाख़िल करायल दरख़्वास्त में आसिफ अली ज़रदारी मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त खेसि सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे। नेब कूड़ा ऐं बेबुनियाद केस ठाहिया आहिनि। ऑर्डिनेंस खां पोइ रेफरेंस एहतिसाब अदालत जे इख़्तियारनि वारे दायरे में नथो अचे। मुखालिफ़ दौरागवान शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज ख़िलाफ़ मनी लॉन्ड्रिंग केस में चालान जमा कराइण लाइ FIA वधीक 3 हफ़्तनि जी मोहलत घुरी वरिती। शहबाज शरीफ़ ऐं हमज़ा शहबाज जी उबूरी ज़मानत में 11 डिसंबर ताईं वाद। गिपचाणी भरिसां ॻोठ अलीजान बिरोईअ में बिजली काटण तां ॻोठाणनि जो लाइनमैन ते हमिलो। लाइनमैन रहमान ज़रदारी लठियूं कुहाड़ियूं लॻण सबबि सख़्त ज़ख़्मी। गॾिजी जोगी हालत में नवाबशाह अस्पताल मुंतक़िल। गिपचाणीअ में जैमल छाक जे पुछड़ीअ में पाणीअ जी खोट ख़िलाफ़ आबादगारनि जो गिपचाणी प्रेस क्लब आॾो एहतिजाजी मुज़ाहिरो। आबादगारनि अली मुराद खोसो, हबीबुल्ला मुरीद खोसो, यासीन खोसो, शकूर सियाल जी अॻुवाणीअ में एहतिजाज कयो वियो। मुज़ाहिरीन आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे चयो आहे त आपाशी अमलदारनि कणक जी पोखाई शुरू थींदे ई हथरादू पाणीअ जी खोट पैदा करे छॾी आहे। असां पुछड़ीअ जे आबादगारनि खे कंगाल बणाइण पिया चाहिनि। हुननि चयो आहे त असां वटि पीअण जो पाणी पिणण लाइ थी वियो आहे। हुननि चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां मुतालिबो कयो आहे त करप्ट ऐं राशी आपाशी अमलदारनि ख़िलाफ़ कार्रवाई करे पाणी खोट जो नोटिस वठियो वञे। जैमल छाक जे पुछड़ीअ जे आबादगारनि पारां ज़रई पाणीअ जी हथरादू खोट ख़िलाफ़ अली नवाज़ खोसो, अली मुराद खोसो, मुरीद खोसो ऐं ॿियनि जी अॻुवाणीअ में नवाबशाह प्रेस क्लब ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो धरणो हणी सख़्त नारेबाज़ी कई। उन मौक़े ते हुननि चयो त असां पुछड़ीअ जे नंढनि आबादगारनि जे लाइ ज़रई पाणीअ जी हथरादू खोट पैदा कई पई वञे, जॾहिं त गुज़िरियल 2 महीननि खां असांजी ज़मीन खे पाणी न मिली सघियो आहे, जंहिंजे करे असां हिन वक़्त ताईं कणक जो फ़सुलु काहे न सघिया आहियूं। हुननि चयो त आपाशी अमलदारनि रिश्वत एवज़ पंहिंजे मनपसंदि आबादगारनि खे पाणी ॾियनि था, जंहिंजे करे असांखे पंहिंजे हिसे जो पाणी नथो मिले। हुननि मुतालिबो कयो आहे त असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾिनो वञे।